कश्मीर गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कश्मीर में मुख्तलिफ़ सरगर्मियुनि सां गॾु ॿारनि जी तख़लीक़ी सलाहियतुनि में वाधारो करण लाइ साइंस फेस्टिवल प्रोग्राम कयो वियो। साइंस फेस्टिवल में शागिर्दनि मुख्तलिफ़ साइंसी मॉडल पेश कया आहिनि। इन मौक़े ते शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू स्कूल जे हेड मास्टर शाहीन मेमन चथोराइता आहिनि जंहिं हुन गवर्नमेंट हाई स्कूल में ॿारनि लाइ साइंस फेस्टिवल मुनक़द करायो। अॼु असां घरनि में इस्तेमालु थींदड़ ख़ाम माल खे इस्तेमालु कयो जंहिं मां कंप्यूटर रोबोट समेत मुख्तलिफ़ क़िस्म जा मॉडल ठाहिया विया आहिनि। अहिड़ा प्रोग्राम हुजणु घुरिजनि जंहिं सां असांखे सिखिया मिले। ॿिए तरफ़ स्कूल जे उस्तादनि जो चवणु हो त स्कूल जे ॿारनि घरेलू सामान जी ख़ाम माल मां साइंसी मॉडल ठाहे ॾेखारिया। जेकॾहिं सरकारी स्कूलनि में सहूलियतूं ॾिनियूं वञनि त उन्हनि में पढ़ंदड़ ॿारनि में बि जदीद मॉडल ठाहे सघनि था। हुननि मुतालबो कयो त स्कूल में कंप्यूटर लैब ठाही वञे जंहिं सां नियाणियूं कंप्यूटर जी तालीम हासिल करे सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।